नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दुबई खां ख़बर ॾींदा हलूं त इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल ICC टेस्ट वनडे ऐं T20 जी नई सालियानी रैंकिंग जारी करे छॾी। सालियानी रैंकिंग मूजिबि टेस्ट क्रिकेट में ऑस्ट्रेलिया 116 पॉइंट सां पहिरियों पोजीशन हासिल करे वरिती, जॾहिं त न्यूज़ीलैंड ऐं भारत 2 दर्जा तज़लील खां पोइ हाणे 3 नंबर ते अची वई आहे। टेस्ट रैंकिंग में पाकिस्तान 86 पॉइंटनि सां 7 नंबर ते आहे। T20 जी सालियानी रैंकिंग में पाकिस्तानी टीम पहिरीं पोजीशन बरक़रार न रखी सघी आहे, 260 पॉइंट सां चौथे नंबर ते मौजूद है। T20 में ऑस्ट्रेलिया पहिरीं पोजीशन ते कब्ज़ो जमाए वरितो, जॾहिं त इंग्लैंड जो ॿियों ऐं भारत जो 3 नंबर आहे। सालियानी ICC वर्ल्ड रैंकिंग में इंग्लैंड जो पहिरीं पोजीशन बरक़रार, जॾहिं त भारत जे 2 नंबर न्यूज़ीलैंड जी 3 पोजीशन आहे। वनडे रैंकिंग में ॾखण अफ्रीका जी 4थी पोजीशन बरक़रार, पाकिस्तान 6 नंबर ते आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।